अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भलीकार माया राजा अल्ताफ़ अब्बासी तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त दादू ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली जी हथरादू लोड शेडिंग बैदि सीरियस इंतज़ामिया बि हथरादू लोड शेडिंग ऐं घटि प्रेशर जो अमल शुरू करे छॾियो आहे। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त दादू ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली जी हथरादू लोड शेडिंग बैदि सीरियस इंतज़ामिया बि हथरादू लोड शेडिंग ऐं घटि प्रेशर जो अमल शुरू करे छॾियो आहे। सीरियस इंतज़ामिया पारां हथरादू लोड शेडिंग सबबि शहरी सख़्त परेशान आहिनि। स्विगेज जे हथरादू लोड शेडिंग ऐं घटि प्रेशर सबबि दादू ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि पारां एहतजाज कयो वियो आहे। इन हवाले सां असां सां गॾु असांजो रिपोर्टर मौजूदु आहे अजीब, उन खां पुछंदासीं त उन वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि। जी अजीब, असांखे आगाह कजो। तो राजा अल्ताफ़, दादू ज़िले सॼे में गैस ऐं बिजली जो त कई जेको आहे हथरादू लोड शेडिंग ऐं हाणे कुझु ॾींहंनि खां वठी गैस लोड शेडिंग ऐं प्रेशर न हुजण जे बराबरि आहे। रत बचाव में मुश्किलात अची रहियूं आहिनि ऐं जेको आहे काठियूं ॿारण थी रहिया आहिनि ऐं जेको आहे सिंधी बुटड़ा में बि 12 खां 14 कलाक गैस जी लोड शेडिंग कई थी वञे ऐं जेका अचे उन में बि प्रेशर न हुजण बराबरि आहे। ऐं शहरी इत्तेहाद जे सदर गुलाम नबी कमरानी, अरसलान शाह, अब्दुल रज़ाक मलक, एडवोकेट अली अकबर खमीसाणी, अली गोहर चन्ना, मोहम्मद इसाक जतोई, हुसैन बख्श चावड़ो, सुधीर अमन जूणेजो, तारक हुसैन कमरानी, अयाज़ अली कलोड़ो ऐं ॿियनि दायूं आहे त मानी जे टाइम गैस जो प्रेशर न हुजण बराबरि आहे ऐं में जेका सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। ऐं LPG गैस जा सिलेंडर इस्तेमालु करायूं जेके इंतिहाई ख़तरनाक बि आहिनि ऐं हिन जेका गैस इंतज़ामिया खां इहो मुतालबो कयो आहे कि लोड शेडिंग घटि करे ऐं जेको आहे प्रेशर में इज़ाफ़ो कयो वञे त जेको आहे रद बचाव वक़्त सिर करे सघूं असाब मों असांजी जिन छॾाई वञे। जी वॾी महिरबानी अजीब, तव्हां असांखे आगाह कयो। नाज़रीन, तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त दादू ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली जी हथरादू लोड शेडिंग बैदि स्विगेज इंतज़ामिया बि हथरादू लोड शेडिंग ऐं घटि प्रेशर जो अमल शुरू करे छॾियो आहे।